Assalamualaikum my dear students, माया तव्हांजो इंग्लिश टीचर फयाज़ अहमद। डॉन फॉर द बिगनर सेशन में असीं मुख़्तलिफ़ न्यूज़ पढ़ूं पिया काफ़ी ॾींहंनि खां। आई होप के हिन न्यूज़ में तव्हांजी लर्निंग सुठी थी हूंदी। इन सिलसिले खे अॻिते वधाईंदे अचो त हिन न्यूज़ खे पढ़ूं। पाकिस्तान सीक्स डेट रिलीफ टू फाइट कोविड-19। कोरोना वायरस सां विढ़ण जे लाइ पाकिस्तान कर्ज़नि खां निजात घुरे थी। Foreign Minister Shah Mahmood Qureshi has said that Foreign Minister Shah Mahmood Qureshi चयो आहे countries like Pakistan वांगुरु जेके ॿिया मुल्क आहिनि which are burdened by external debt जेके ॿाहिरि कर्ज़नि में दॿियल आहिनि should be provided relief in repayments of the loans। लोन खे वापसि करण में उन्हनि खे निजात ॾिनी वञे, छुटकारो ॾिनो वञे, सो दैट त जीअं दे शुड फोकस ऑन डीलिंग विद द कोरोना वायरस पैंडमिक त जीअं उहे मुल्क कोरोना वबा खे तवजह सां मुंहुं ॾेई सघनि। Mr. Qureshi made this request while talking to his German counterpart Heiko Maas over the phone on Saturday। मिस्टर कुरैशी पंहिंजे जर्मन हम मनसब हाइको मास सां ॻाल्हाईंदे चयो ओवर द फोन ते ऑन सैटरडे छंछरु वारे ॾींहुं। Besides the situation of economically fragile countries in the context of pandemic, वबा वारे माहौल में मुआशी तरह कमज़ोर मुल्कनि जी सूरतहाल खे दी कम्युनिकेशंस ब्लॉकेट आमदरफ़्त जी नाकाबंदी एंड लॉकडाउन इन इंडिया हेल्ड जम्मू एंड कश्मीर ऐं इंडिया जे कब्ज़े हेठि कश्मीर में जेका नाकाबंदी आहे या जेका बंदिश आहे एंड क्रिपलिंग सैंक्शंस अगेंस्ट ईरान ख़िलाफ़ जेके शदीद पाबंदियूं आहिनि केम अंडर डिस्कशंस उहे बहस हेठि आयूं। कहिड़ियूं ॻाल्हियूं बहस हेठि आयूं दोस्तो? अचो त हिन खे ॿीहर रिपीट कयूं। ही ॿिन्ही फॉरेन मिनिस्टरनि जे विच में बहस हेठि जेके ॻाल्हियूं आयूं उहे शदीद पाबंदियूं ईरान जे ख़िलाफ़ु, इहा ॻाल्हि उन्हनि जे बहस में आई। कश्मीर में जेको लॉकडाउन आहे उहा ॻाल्हि बहस में आई। जेका आमदरफ़्त जी नाकाबंदी आहे कश्मीर में उहा ॻाल्हि बहस हेठि आई। ऐं मुआशी तरह जेका कमज़ोर मुल्क आहिनि उन्हनि जी जेका वबा वारे माहौल में उन्हनि जी सूरतहाल छा आहे, इहा ॻाल्हि ॿिन्ही फॉरेन मिनिस्टर जे बहस हेठि आई। ही टोल्ड दी जर्मन फॉरेन मिनिस्टर, हिन जर्मन फॉरेन मिनिस्टर खे चयो त यूनाइटेड एफर्ट्स वर नीडेड, गॾियल कोशिशनि जी ज़रूरत हुई फॉर डीलिंग विथ कोविड-19 कोरोना वायरस खे मुंहुं ॾियण जे लाइ गॾियल कोशिशनि जी ज़रूरत आहे या ज़रूरत हुई। दोस्तो ही जेको असीं न्यूज़ पढ़ी आयासीं उन मां जेका निकितल वोकेबलरी आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। अचो त हिन खे डिस्कस कयूं। वर्ड आहे सीक इंग्लिश ग्रामर में वर्ब आहे। इंग्लिश में इनखे असीं रिक्वेस्ट बि चऊं था, लुक फॉर बि चऊं था। सिंधी में जी मीनिंग आहे तलाश करणु, चाहिणु, अर्ज़ करणु। ॿियो सेकंड वर्ड आहे बर्डन वर्ब आहे। इंग्लिश में असीं इनखे लोड चवंदासीं। बार सिंधी में बार हुजणु या बार पवणु। एक्सटर्नल जी इंग्लिश में मीनिंग आहे फॉरेन, सिंधी में थींदो ॿाहिरीं। काउंटर पार्ट नाउन आहे। सिंधी में इंग्लिश में जी मीनिंग आहे को इक्वल, COEQUAL, को इक्वल माना हम मनसब। ॿियो वर्ड आहे फ्रैगिल एडजेक्टिव आहे। इंग्लिश में जी मीनिंग आहे फीबल, सिंधी में इहो आहे कमज़ोर। क्रिपिल वर्ब आहे। इंग्लिश में जी मीनिंग आहे डिसेबल। क्रिपिल जो इंग्लिश में मीनिंग आहे डिसेबल, सिंधी में आहे जॾो करणु, मज़दूर करणु या बिगाड़णु। डियर स्टूडेंट्स, ही वर्ड्स आहिनि जेके तव्हांजे साम्हूं आहिनि।
आई होप के इन्हनि ये वर्ड्स तव्हांखे सम्झ में अची विया हूंदा एंड होप उम्मीद कयूं था नेक्स्ट वीडियो में वरी मिलंदासीं।